अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट इंटरव्यू सीरीज़ में सतार सुरैया जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे असां हिन प्रोग्राम में कुछ ग्रामर जा कॉन्सेप्ट ऐं कुछ ॿिया कॉन्सेप्ट कवर करण जी कोशिशि कंदासीं। इंटरव्यू कमेटी जे रूम में वेठा आहियो, तव्हांखे चवनि था त बाबा तव्हां ग्रामर जे हवाले सां कुझु तव्हां खां सवाल पुछूं, तव्हां ॿुधाईंदो? तव्हां चवंदो हा साईं। तव्हांखे चवंदा त शाणप, ॾाहप, पीरी, अमीरी, ग़रीबी, ये जेके लफ़्ज़ असां खयासीं, ॿुधाईंदो त इहो ग्रामर जे लिहाज़ खां इन्हनि लफ़्ज़नि खे असां छा था चऊं पिया? तव्हां चवंदो साईं इहे लफ़्ज़ इस्म ज़ात आहिनि। वरी तव्हांखे चवनि था त तुंहिंजो खिलणु ॾाढो सुठो आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदो त इन में जेको लफ़्ज़ खिलणु इस्तेमालु थियो आहे उहो ग्रामर जे लिहाज़ खां कहिड़ो लफ़्ज़ आहे? ग्रामर जा जेके 8 लफ़्ज़ आहिनि उन्हनि मंझां इन खिलण खे असां छा चऊं? तव्हां चवंदो साईं खिलणु हिते इस्म आहे। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधायो त मंज़ूर, मानी, खाधी, हूंदी, इन में फ़इल कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं खाधी। भला तव्हांखे चवंदा इहो फ़इल जो कहिड़ो क़िस्म आहे? फ़इल जो कहिड़ो क़िस्म आहे? फ़इल जा क़िस्म तव्हां पढ़िया हूंदा, तव्हां ॿुधाईंदो त इहो कहिड़ो फ़इल जो क़िस्म आहे? तव्हां चवंदो साईं इहो फ़इल मुतअदी आहे, खाधी, हूंदी। अच्छा, भला तव्हां इहो असांखे ॿुधाईंदो त मां फिल्म ॾिसंदुसि पियो। हाणे जेकॾहिं इहो जुमिलो आहे, इन जुमिले खे तव्हां ॿुधाईंदो त कहिड़ो ज़मानु आहे इन जुमिले में? तव्हां चवंदो साईं इहो ज़मानु मुस्तक़बिल इस्तमरारी आहे। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त मुंहिंजो किताबु को खणी वियो, इन में को लफ़्ज़ छा आहे? तव्हां चवंदो साईं इहो ज़मीर मुबहम आहे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा त भला ग्रामर जे हिसाब सां तव्हां असांखे ॿुधाईंदो त वाव जो जेके आहिनि मारूफ़, मजहूल ऐं मदूल सूरतूं कीअं ठहंदियूं असांखे ॿुधायो। वाव वाढो लफ़्ज़ आहे न बाबा, वाव अखर आहे न, वाव वाढो, वाव उन जूं मारूफ़, मजहूल ऐं मदूल सूरतूं सम्झायो। तव्हां चवंदो साईं उहो लफ़्ज़ जंहिंमें वाव खां अॻु ईंदड़ अखर ते पेश हूंदो आहे त असां चवंदा आहियूं इहो वाव मारूफ़ आहे। जीअं मिसाल जे तौर ते दूर, सूर, तव्हां ॾिसंदो त वाव खां अॻु वारो जेको अखर आहे उन जे मथां पेश आहे, इन जे करे असां चवंदासीं इहो वाव मारूफ़ आहे, मारूफ़ सूरत आहे वाव जी। वरी तव्हां चवंदो साईं उहो लफ़्ज़ जंहिंमें वाव खां अॻु वारे ईंदड़ अखर ते का बि एराब न हुजे, पेश न हुजे, त उनखे असां चवंदा आहियूं मजहूल सूरत, वाव जी मजहूल। जीअं मिसाल दौर, अलाही दौर नाहे, ठीकु आहे। इन में तव्हां ॾिसंदो त वाव जे अॻियां जेको अखर आहे दाल जो उन ते पेश कोन्हे, इन जे करे असां चवंदासीं इहा वाव जी मजहूल सूरत आहे। वरी तव्हां चवंदो साईं उहो लफ़्ज़ जंहिंमें वाव अचे त सही पर उचारजे न, उनखे असां उन जी मदूल सूरत चऊं था वाव जी। मिसाल जे तौर ते ख़ुशी, ख़ुशी असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदा ख़ुशी। हाणे तव्हां ॾिसंदो त लिखिजे त अथो ख़ुशी, जॾहिं ख़ुशी लिखंदासीं हुन में वाव ईंदो, पर जॾहिं उचारींदासीं त हुन में वाव न ईंदो, हज़फ़ थी वेंदो, ख़ुशी, ठीकु आहे। ख़ुदकशी, त उन में तव्हां ॾिसंदो त वाव हज़फ़ थी थो वञे। त इहा जेका आहे बेसिकली वाव जी मदूल सूरत आहे। त उमेदु आहे त तव्हां सर वाव जो मजहूल, मारूफ़ ऐं मदूल सूरत सम्झी विया हूंदव। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो असांखे त हिकिड़ी कहाणी आहे बगड़नि जे राज में। हाणे इहा कहाणी कंहिं लिखी आहे बगड़नि जे राज में? तव्हां चवंदो साईं मुनीर अहमद माणिक। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था धरतीअ धिकाणा हिकिड़ी कहाणी आहे, उनजो लेखक केरु आहे? तव्हां चवंदो साईं अली बाबा। तव्हांखे चवंदा अली बाबा जो उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिंखे जर्मनीअ में 3 नंबर इनाम मिलियो हो? तव्हां चवंदो साईं उनजो ड्रामो आहे दुंगीअ मंझि दरिया। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधाईंदो त चंड जी मानी कहाणी कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं उहा अली बाबा जी कहाणी आहे। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा यूसुफ शाहीन जी शख़्सियत जे बारे में ताज़ो हिकिड़ो किताबु आयो आहे, तव्हां ॿुधाईंदो त यूसुफ शाहीन जी शख़्सियत ऐं जे हवाले सां उहो किताबु कंहिं मुरतब कयो आहे? तव्हां चवंदो साईं उहो यूसुफ सिंधीअ जो किताबु आहे। अच्छा, वरी तव्हां खां पुछंदा त भला हिकिड़ो किताबु आहे सुहिणा टूह, ॿुधाईंदो इहो कंहिंजो आहे? तव्हां चवंदो साईं इहो डॉक्टर ग़ुलाम क़ादिर सूमरे साहिब जो आहे। अच्छा, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर सूमरे जी PhD जो मौज़ू कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं सिंधी अदब में मज़ाह। अच्छा, हिकिड़ो ॿियो लुगत जे हवाले सां डॉक्टर साहिबु किताबु लिखियो आहे, ॿुधाईंदो कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं ॿिटनि लफ़्ज़नि जी लुगत डॉक्टर साहिब जो आहे।
अच्छा, सिंधी लुगात मुख़फ़फ़ात किताब जेको आहे ॿुधाईंदो कंहिंजो लिखियलु आहे? तव्हां चओ साईं तालिबुल बोला साहिबु, मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल बोला। अच्छा, भला इहो तव्हां ॿुधाईंदो त शेख अयाज़ जो जेको पहिरियों किताबु आहे जंहिं ते पाबंदी लॻी उहो कहिड़ो हो? तव्हां चओ साईं भंवर भिरे आकाश। अच्छा, ॿियो किताबु जंहिं ते पाबंदी लॻी? तव्हां चओ साईं जी काका ककुरिया कापड़ी। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला इहो तव्हां ॿुधायो असांखे त ताजल बेवस जे कंहिं हिकिड़े किताब जो नालो ॿुधायो। तव्हां चवंदो साईं ताजल बेवस जे किताबनि में चप इंजील जे हाशियुनि जहिड़ा किताब आहे हुनजो। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधाईंदो त डॉक्टर तनवीर अब्बासी जो असुलु नालो छा आहे? तव्हां चओ साईं नूर नबी अब्बासी। अच्छा, डॉक्टर तनवीर अब्बासी जेकर डॉक्टर तनवीर अब्बासी जी अदबी ख़िदमतुनि जी ॻाल्हि कयूं त तव्हां ॿुधाईंदो त डॉक्टर तनवीर अब्बासी क्लासिकी अदब जे हवाले सां कहिड़ो कमु कयो आहे? तव्हां चवंदो साईं डॉक्टर तनवीर अब्बासी क्लासिकी अदब जे हवाले सां शाह लतीफ़ जी शाइरी 3 भाङा लिखियो आहे ऐं उहो हिकिड़ो ज़बरदस्त किताबु आहे ऐं हुनखे हिकिड़े सुठे रेफरेंस तौरु किताबु तसवुरु कयो वञे थो। ॿियो सचल साईं जे हवाले सां हुनजा तहक़ीक़ी मक़ाला आहिनि ऐं सचल जे हवाले सां हुनजो सुठो कमु थियलु आहे। ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी सचल जेका मेला कमेटी आहे उनजो बि सरवाण रहियो आहे ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में रिसर्च जे हवाले सां हुनजा काफ़ी सुठा कम थियल आहिनि तनवीर अब्बासी साहिब जा। अच्छा, तव्हां ॿुधाईंदो त शाह साईं जे कहिड़े शाइरीअ मां कहिड़ो बेत खणी उन जेको आहे पंहिंजो किताब जो नालो रखियो आहे? तव्हां ॿुधाईंदो? तव्हां साईं रॻूं थियूं रुबाब, शाह साईं जी शाइरीअ मां हुनखे खयो आहे रॻूं थियूं रुबाब। रॻूं थियूं रुबाब हुनजी शाइरीअ जो किताबु आहे ऐं अहिड़े तरीक़े सां डॉक्टर तनवीर अब्बासी जो हिकिड़ो सुठो कंट्रीब्यूशन आहे। वरी तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो तव्हां त नानक यूसुफ ज़ात जो पहिरियों? तव्हां चवंदो साईं नानक यूसुफ ज़ात जो खोखर हो। अच्छा, भला रूहल फ़क़ीर ज़ात जो कहिड़ो? तव्हां चवंदो साईं रूहल फ़क़ीर ज़ात जो ज़ंगे जो हो। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला शाह इनायत सूफ़ी शहीद शाह इनायत उहो ज़ात जो कहिड़ो? तव्हां चवंदो साईं उहो लांगा हो। वरी तव्हांखे चवंदा अब्दुल रहीम गिरोही साहिबु ज़ात जो कहिड़ो? तव्हां चवंदो साईं मंगरियो हो गिरोही साहिबु। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवंदा भला इहो ॿुधाईंदो असांखे त जेका अलामा आया काज़ी जी ज़ाल आहे उहा कहिड़े मुल्क सां तालुक़ु रखे थी? तव्हां चवंदो साईं उहा जर्मनीअ सां तालुक़ु रखे थी। अच्छा बाबा, जर्मनी जी ॿी कहिड़ी मुहक़िक़ आहे जंहिंखे सिंधी अदब में ॾाढे सुठे नमूने सां सुञातो वञे थो? तव्हां चवंदो साईं एन मेरी शिमेल। अच्छा, अहिड़े ई तरीक़े सां किसे मां किसा निकिरंदा ऐं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं ऐं तव्हां खां सुवाल थींदा रहंदा। उमेदु आहे त असांजी हीअ जेका ॻाल्हि ॿोल आहे या हीअ जेके टिप्स आहिनि इहे तव्हांजे कमु ईंदा ऐं मोकिलाणी न आहे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। वेंदे वेंदे तव्हांखे गुज़ारिश त असांजे वीडियोज़ खे न सिर्फ़ु लाइक कयो पर कमेंट बि कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कयो त जीअं इल्म जी लाट घणे खां घणे माण्हुनि ताईं पहुची सघे।